सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। प्यारा ॿारो, अॼु असां पढ़ंदासीं माखीअ जी मख जी ज़िंदगीअ जो चकर ऐं ॿूटे जी ज़िंदगीअ जो चकर। अचो त पहिरियां माखीअ जी मख जी ज़िंदगीअ जो चकर पढ़ूं था। माखीअ जी मख सभ खां पहिरियां आना लाहे थी। उहे आना पंहिंजो मरहलो तय करे हिक ॿिए मरहले में दाख़िल थियनि था, जंहिंखे असां लार्वा चवंदा आहियूं। लार्वा हिकु अहिड़ो मरहलो आहे जंहिंखे दरमियानी मरहलो बि चवंदा आहियूं। इन मरहले दौरान शुरूआती वाध वेझ थिए थी। लार्वा कुझु अरसे खां पोइ पंहिंजो मरहलो तय करे हिक ॿिए मरहले में दाख़िल थिए थो, जंहिंखे असां प्यूपा चवंदा आहियूं। प्यूपा हिक खोल अंदरि रही पंहिंजी वाध वेझ कंदो रहे थो ऐं उन खां पोइ हिकु मुकमल जानदार में तब्दील थी वञे थो, जंहिंखे असां माखीअ जी मख चवंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां इहो ज़िंदगी जो चकर हलंदो रहे थो। प्यारा ॿारो, अचो त हाणे ॿूटे जी ज़िंदगीअ जे चकर जे बारे में पढ़ूं था। ॿूटा ख़ासि करे पंहिंजो नस्ल ॿिजनि जे ज़रिए बरक़रार रखनि था। हिक ॿिज अंदरि ॿूटे जूं सभई ख़ुशूसियतूं शामिल हूंदियूं आहिनि। जॾहिं कंहिं बि ॿूटे जो ॿिज ज़मीन में पोखियो वञे थो त पोइ उहो पंहिंजी वाध वेझ शुरू करे थो। ॿिज जा ॿ मुख्य हिसा हूंदा आहिनि। हिकु उहो हिसो जंहिं मां पाड़ निकिरे थी, उनखे रेडिकल चइबो आहे। ॿियो उहो हिसो जंहिं मां थोरो निकिरे थो, उनखे प्लियोमोल चइबो आहे। जेकी शुरूआती पन ॿिज मां ॿाहिरि निकिरनि था, उन्हनि खे सलो चइबो आहे। उनखां पोइ सलो पंहिंजी वाध वेझ करे हिकु मुकमल ॿूटे में तब्दील थी वञे थो। अहिड़ी तरह ॿूटे जी ज़िंदगीअ जो चकर पूरो थिए थो ऐं उहो ॿिज करे वरी ॿिया ॿूटा पैदा करे थो। प्यारा ॿारो, ॿूटे जा मुख्य हिसा हूंदा आहिनि पाड़, थुड़, पनो ऐं गुल। प्यारा ॿारो, असां हिन बाब में पढ़ी आया आहियूं जानदारनि जूं ज़रूरतूं ऐं ख़ुशूसियतूं। जानदारनि जूं ज़रूरतूं हूंदियूं आहिनि हवा, पाणी, खाधो, सिज जी रोशनी। जानदारनि जूं ख़ुशूसियतूं हूंदियूं आहिनि उहे साहु खणनि था, वधी वॾा थियनि था, चुरपुर कनि था, नस्ली वाध वेझ कनि था। प्यारा ॿारो, असां साइंस जो बाब ॿियों मुकमल पढ़ी चुका आहियूं ऐं ॿिए क्लास में असां बाब ॿिए जी मश्क हल कंदासीं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।